सी सिंध जो एक बेहतरीन फनकार जलाल चांडे जे एक नायाब ज़िंदगी जो वाक़ियो है जेका एक में जे निस्बत है दोस्तों उन जे बारे में वीडियो में गाल कंदासीं। पहिरियों जेको पार्ट असां तव्हांखे ॿुधायो, हाणे हे आहे ॿियो नंबर पार्ट उन वीडियो जो जेको असां तव्हां सां गॾु शेयर कंदासीं। दोस्तों जलाल चांडियो तव्हांखे ख़बर आहे सिंध जो हिकु बहितरीन आर्टिस्ट ऐं बहितरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे खे अलाह ताला इज़त सां गॾोगॾु तमामु घणो पैसो ऐं दौलत बि हुयो जलाल चांडे वटि, जेको पंहिंजे दौर में तमामु बहितरीन फ़नकार थी ॾसियो जलाल चांडे। ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे शौक़ु निराला हुया ऐं उन खे ईअं सम्झो विरासत में उहे शौक़ु मिलिया हुया। जलाल चांडे जो जेको वालिद हुयो जेको हाजी फैज़ मोहम्मद चांडियो हुयो उहो बि मेहन जो ऐं माल मता जो तमामु घणो शौक़ीन हुयो ऐं जलाल चांडियो बि मेहन जो बकरियुनि जो ऐं जलाल चांडे वटि कुकड़ बि सुठा हूंदा हुया ऐं मेहूं बि आले नस्ल जूं मेहूं हूंदियूं हुयूं जलाल चांडे वटि। हिकिड़ी मेह जे बारे में इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं जेको जलाल चांडे वटि तमामु बहितरीन नस्ल जी मेह हुई जेका वेले ते 10 किलो खीरु ॾींदी हुई ऐं उहा मेह 3 टाइम खीरु ॾींदी हुई दोस्तों, सुबुह मंझंदि ऐं राति जो। ऐं उहा मेह ढिकू ॾेई जेको आहे सो खीरु ॾींदी हुई ऐं उन मेह खे माण्हुनि ॾुधो बि सही। ऐं उन खां अलावा उहे वापारी जेके कराचीअ जा जलाल चांडे वटि इहे ॻाल्हियूं ॿुधी आया छाजे करे जो उन तर में का बि अहिड़ी मेह न हुई वेंदे कराची ऐं हैदराबाद ताईं बि का अहिड़ी नस्ल जी मेह न हुई जेका वेले ते 30 किलो खीरु ॾिए दोस्तों। ॾींहं में 30 किलो खीरु वॾी जेको आहे सो वॾो खीरु हूंदो आहे। जिन्हनि वटि बि मेहूं धारियल आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे वटि उहा मेह तमामु बहितरीन हुई ऐं जलाल चांडे उन मेह खे तमामु घणो चारो बि खारायो ऐं जॾहिं माण्हू ॻाल्हियूं उहे हलियूं पाड़े में ऐं वेंदे वेंदे कराची जा जॾहिं वापारियुनि खे ख़बर पई त फिलाणे सिंधी टोपी वारे वटि हिकिड़ी मेह बीठी आहे जेका तमामु आले नस्ल जी मेह आहे दोस्तों, त पोइ उहे कराची जा वापारी ब्रीकेस पैसनि जी भरे खणी आया जलाल चांडे वटि ऐं उहा मेह जलाल चांडियो जे अगरि उन टाइम में 30 लखनि में बि ॾे हा तॾहिं बि उहा मेह उन टाइम जा वापारी काहे वञनि हा छाजे करे जो अहिड़ी नस्ल जी मेह का बि ओस पास में कान हुई। त दोस्तों जॾहिं वापारी हिते आया जलाल चांडे सां मिलिया ऐं जलाल चांडे खे ऑफर कयूं त बाबा जलाल चांडिया फिलाणी मेह तो वटि बीठी आहे, असां तमामु घणी उन जी नेकी बि ॿुधी आहे ऐं उहा मेह जी दीदार बि करा असांखे छाजे करे जो माल मंद वारो माल हुयो। जलाल चांडे जी जेका औताक हुई उन जे साम्हूं ई हिकिड़ी छपरड़ीअ में जेको आहे सो मेहूं सभई ॿधल हुयूं। जॾहिं वापारियुनि जी उन मेह ते अखि पई ऐं जलाल चांडे वटि उहे वापारी रहिया बि सही तक़रीबन सुबुह जो आया वेंदे राति ताईं रहिया पिया हुया। त जॾहिं बाल्टी भरे खीर जी ॾुही जॾहिं खणी आयो उन जो धनार त उन्हनि वापारियुनि जो वात पटिजी वियो त बिना एॾी मेह जेको आहे सो खीर जी भली आहे। वापारी मेह खे ॾिसंदा आहिनि खीर जे लाइ खीरु सुठो ऐं खीरु घणो हुजे। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां पोइ वापारियुनि जलाल चांडे खे चयूं त बाबा मुल ॿध हिन मेह जो, जेके 5 रुपया चवंदे असां तोखे ॾींदासीं, इहा मेह असांखे कहिड़े बि तरीक़े सां तूं ॾे। लेकिन जलाल चांडे उन्हनि खां इनकार कयो छाजे करे जो जलाल चांडियो पाण शौक़ीन हुयो मेहनि जो। त हुन चयो बाबा हे मेह मुंहिंजे शौक़ जी आहे ऐं इहा मूंखे खपाइणी न आहे। पोइ उन्हनि वापारियुनि तमामु घणे असरार करण सबबि पोइ उन जो जेको हिकिड़ो पाॾो थियो लॻियो मेह लॻी उन जो पाॾो थियो। पोइ नस्ल मां हिकिड़ो माना जेको आहे सो पंजाबी उहे महाजर हुया कराची जा उहो पाॾे खे काए विया पाण वटि। उन खां पोइ जेका उन मेह जी नस्ल थी उन पाॾे मां उहे मेहूं हे मुंहिंजे पासे में बीठियूं 3 मेहूं इहे उन मेह जी नस्ल आहे जेका उन टाइम में जलाल चांडे खां जेका फर उहे पंजाबी वठी विया। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु अनमोल हीरो हुयो जंहिंजूं किसा जंहिंजा यादगिरियूं ऐं जंहिंजूं कहाणियूं असां पंहिंजे चैनल ते हर वक़्तु अपलोड कंदा रहंदा आहियूं। वीडियो के तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे